नाक़िस ख़ुराक, तिर्ज़े ज़िंदगी ऐं कुझु ग़लतियुनि जे करे अॼुकल्ह बेऔलादीअ जो मसइलो न रुॻो मुल्की पर आलमी सतह ते बि वधंदो पियो वञे, जंहिं लाइ सिहत जा माहिर बि ॻणितीअ जो इज़हार करे चुका आहिनि। कुझु मुआशिरनि में औलाद न थियण या वरी रुॻो धीअरुनि जी औलाद थियण जो ज़िम्मेवार सिर्फ़ ऐं सिर्फ़ औरतुनि खे क़रार ॾिनो वेंदो आहे, जॾहिं त ॿिन्ही सूरतुनि में मर्द जी सिहत जी वॾी अहमियत हुजे थी। औलाद पुट जी हुजे या धीअ जी, इहा नेमत हूंदी आहे, पर ॿिन्ही जे थियण जो सॼो ज़िम्मेवार मर्द हूंदो आहे। तारीख़ में अचे थो त मौलाए काइनात इमाम अली अलैहिस्सलाम जन खां रवायत आहे त हिकु शख़्स पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि आयो ऐं उन पाण साईं जन वटि इहा दाहि कई त खेसि वॾे अरसे खां औलाद न पई थिए। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन शख़्स खे बेऔलादी जे इलाज लाइ अंडा खाइण जो मशवरो ॾिनो। अंडनि खे मुकमल ख़ुराक सम्झियो वेंदो आहे, जिन में प्रोटीन, कैल्शियम, फैट, कार्बोहाइड्रेट्स ऐं पोटाशियम समेत ॿियूं सभु ज़रूरी शयूं पिणु मौजूदु हूंदियूं आहिनि, जेकी इंसानी जिस्म खे मुकमल बणाइनि थियूं। फार्मी हुजनि तोड़े देसी अंडा, ॿई फ़ाइदेमंद त आहिनि, पर देसी अंडनि जो इस्तेमालु वधीक बहितरीन हूंदो आहे। साइंसी तहक़ीक़ुनि मां बि साबित थियो आहे त रोज़ देसी अंडा खाइण सां जिन्सी सिहत बहाल रहंदी आहे। मर्दाने मसइलनि ते कंट्रोल करण लाइ अंडनि जो इस्तेमालु इंतिहाई फ़ाइदेमंद आहे। देसी अना ॾींदड़ देसी कुकड़ियुनि जी वाध वेझ कुदरती तरीक़े सां ख़ुराक जे ज़रिए ई थींदी आहे। उन्हनि जे खाधनि में जीतमार दवाऊं, केमिकल, फीड या ॿियूं हथरादू तौर शयूं शामिल नाहिनि हूंदियूं। न ई उन्हनि खे हार्मोन्स, एंटीबायोटिक ऐं ॿियूं इंजेक्शन्स ऐं दवाऊं इस्तेमालु करायूं वेंदियूं आहिनि। इहो ई सबबु आहे त देसी अंडा सिहत जे नुक़सानकार असरनि खां पाक हूंदा आहिनि। उन्हनि में ओमेगा 3 ऐं फैटी एसिड्स जो बि झझो मिक़दार हूंदो आहे, जेके ज़हनी वाध वेझ सम्झण जी सलाहियतुनि ऐं कारकर्दगीअ खे बहितर बणाइनि था। इन सां गॾु देसी अंडनि जो इस्तेमालु कैंसर, दिलि जी बीमारियुनि, चेले, गोॾनि ऐं जोड़नि जे सूर खां बि बचाए थो। देसी अंडनि में फार्मी अंडनि जी भेट में ॿीण ते फैटी एसिड्स, कोलेस्ट्रोल जो 3 हिसो, जॾहिं त फैट्स 4 हिसे जे बराबरि हूंदा आहिनि। इहो ई सबबु आहे त देसी अंडा फार्मी अंडनि खां वधीक फ़ाइदनि वारा हुजनि था। जेकॾहिं को बि माण्हू बेऔलादी जे मसइले सां मुंहुं ॾिए थो त उनखे देसी अंडनि जो इस्तेमालु करणु घुर्जे, जंहिं सां न रुॻो औलाद थींदी, पर घणे मिक़दार में ऐं लगातार बुनियादनि ते अंडनि जो इस्तेमालु पुट जी औलाद जो बि पको ज़ामिन बणिबो आहे।